Moses viewers, hello and hi. Assalamu alaikum. अटे जो बुरहान आलमी लेवल ते हले पियो. सॼी सिंध हर टीं चौथे महीने नओं अज़ाब ईंदो आहे सिंध में. सैलाब खां पोइ वरी अटे जो आयो. ईअं ई वरी हिकिड़ो नओं अज़ाब वरी ॿियो ईंदो. ईअं माना सॼी सिंध में साल में 4 खां 5 अज़ाब ईंदा आहिनि. उहो सिंध गवर्नमेंट खणी ईंदी आहे पंहिंजनि माण्हुनि ते. उन्हनि खे सबक़ु सेखारिणो हूंदो आहे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां. ऐं वधीक उन्हनि खे पाकिस्तानी इस्टेब्लिशमेंट जे हुकुम तहत उन्हनि खे वधीक ज़ेर रखिणो आहे. सिंध में जेका कामोरा आहिनि उहे तक़रीबन KPK जा आहिनि, पंजाब जा आहिनि, अफ़गानी आहिनि. उहो उन्हनि जो हिकिड़ो वॾो हिकिड़ो पंहिंजे हिन जी ग्रिप आहे. छा थियो जो अटो सस्तो, हाणे अटो महांगो हले पियो. कामोरनि गॾिजी ऐं फ्लोर मिल माफ़िया गॾिजी छा कयो, इन्हनि जो माण्हुनि खे पैकेज था ॾियूं. अब हलो पैकेज आहे. मोरे में पंजाब सां तइल्लुक़ रखंदड़ असिस्टेंट कमिश्नर साहिबु छा कयो जो मोरे में जेके 3, 4, 5 फ्लोर मिलूं आहिनि उन्हनि सां गॾिजी उन्हनि अटे जो स्टॉल लॻायो. अटे जो स्टॉल लॻायो. उते रिपोर्टिंग करणु मोरे जो सोशल वर्कर कामरान चांडियो असांजो दोस्त उते वियो. उन इहा रिपोर्टिंग जो वञी करे अटो जो वञी ॾिठूं त उन में वारी, छार, उन में मिटी, इहो सॼो उन अटे में शामिलु आहे. हे ख़ुदा जी का मार पएव. तव्हां हिकु अटो सस्तो महांगो, वरी जॾहिं तव्हां सस्ते करण जो पैकेज कयो त उन में हिननि वारी शामिलु करे छॾी. सॼी दुनिया में ईअं किथे बि कोन्हे को. त माना माण्हुनि सां ईअं जुठियूं थींदियूं आहिनि, इतमाही जुठा माण्हुनि सां. गवर्नमेंट जा कामोरा, पोइ वरी वापारी, पोइ वरी ॿिया इहे जेके वाठा शाठा, हीअ जेका हिकिड़ी वॾी चेन आहे जेके माण्हू पंहिंजो पाण जे माण्हुनि खे जेके बुख बदहाली ऐं उन्हनि खे जेको मौत ॾियनि पिया. केॾी न हैरानगी जी ॻाल्हि आहे. इहो कहिड़ो पैकेज ॾिनो त भई अटो सस्ते करण जो स्टॉल थो लॻे. अटे सस्ते करण जा जेके स्टॉल लॻल पिया उन्हनि में टोटल में मिलावट पई हलेव. सभिनी जिथे जिथे अटो सस्तो हिननि कयो आहे जानबूझ के उते हिकिड़ी ख़राबु कणिक, सड़ियल कणिक ऐं उन में जव उहे बि कोन्हनि, उहे शायदि उहे बि उन में शामिलु न आहिनि, पर सड़ियल कणिक आहे. सड़ियल कणिक में हिननि छा कयो, वारी मिलाए छॾी आहे. हाणे इहो अटो माण्हू खाईंदा, पोइ वरी माण्हुनि जा गुर्दा फेल थींदा, फिफड़ वेंदा, पोइ वरी माण्हुनि जी माना माण्हू टोटली अज़ाब, पोइ वरी डॉक्टरनि ताईं पहुचंदा कासाइनि वटि. हेॾो वॾो ज़ुल्म. अबो हैरानगी आहे जॾहिं मूं इहा रिपोर्टूं पढ़ियूं, ॿुधियूं, जॾहिं वरी मूं वटि वीडियोज़ बि आया, मूं ॾिठा उन्हनि में सभिनी में वारी शामिलु आहे. उहे रिपोर्ट्स, काफ़ी रिपोर्टूं त कामरान चांडी जे उन ते वाल ते पियल आहिनि. त हैरानगी आहे त उन्हनि खे केरु रोकण वारो कोन्हे, कोई राजा पिरजा नाहे. मां सम्झां ज़रदारी साहिब खे ख़बर कान हूंदी, शरीफ़ माण्हू आहे, उहो पाण न खाए न पीए, उहो उनजी इहा पोज़ीशन ख़बर न आहे, सिंध खां लातेलुक बणियल आहे. ऐं उनजा जेके वज़ीर मुशीर आहिनि इहो सभु ड्रामा उहे पिया कनि. माना तव्हांखे अटो कोन थो मिले, वरी अटे सस्ते जे स्टॉलनि में वरी हिकिड़ी ॿियो बिज़नेस कयो थो वञे, उन में वारी मिलाई पई वञे. यार सॼी दुनिया में ईअं किथे बि कोन्हे को जीअं भलारी सिंध सां पियो थिए. ऐं सिंध जा माण्हू वरी मथे में हुजे मेट त पाणी मूं वटि अची न आहे. वॾेरे जो ओताक ते बगलियूं वॼाईंदा. वॾेरनि वटि गुदाम भरिया पिया आहिनि. बग़ावत या जरासीम ख़बर न आहे त इन्हनि माण्हुनि अलाए कॾहिं जाॻंदा. बहरहाल इहो पैकेज मिले पियो त सस्ते अटे में वरी वारी शामिलु आहे ऐं उन में गंदु शामिलु आहे. उहो माण्हू खाईंदा, मासूम ॿार खाईंदा, ॻोरियारियूं औरतूं खाईंदियूं ऐं पोइ इहो वरी सिहतमंद ॿार पैदा थींदा. वरी जेके ॿार आहिनि उहे अटो खाईंदा या मानी खाईंदा. माना ज़ुल्म आहे वॾो. जामी चांडीअ जी ॻाल्हि वांगुरु त लटो ऐं अजो न खपे, पर माण्हुनि खे अटो त सुठो ॾियो. उहो अटो बि सुठो नथा ॾियो माण्हुनि खे. ॿुॾी मरण जो मक़ामु आहे. शर्म अचणु खपे सिंध गवर्नमेंट खे.